ख़बर शामिल कयूं था। ब्यूरो चीफ कराची मोहम्मद सलीम मेमून की रिपोर्ट मूजिब फ़कीर ज़ाकिर महमूद कांधड़ो पारां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी विलादत बासादत के प्रोग्राम में चयो त अॼु उन अज़ीम हस्ती इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी विलादत बासादत जो ॾियारो मल्हायूं पिया, जंहिंजे अज़ीम क़ुर्बानीअ सबब दीन इस्लाम जो झंडो हमेशह लाइ बुलंद रहियो। जश्न विलादत बासादत हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी तक़रीब प्रोग्राम सचल ॻोठ जे मेहरान नर्सरी में फ़कीर ज़ाकिर महमूद कांधड़ो तरफ़ां मुनक़िद कई वई, जंहिंमें कसीदा ख़्वान ऐं नात ख़्वान तरफ़ां कसीदा ऐं नात पढ़िया विया ऐं अहल बैत जे शान में मुख़्तलिफ़ कसीदा ॿुधाए पंहिंजे अक़ीदत जो इज़हार कयो ऐं ख़ूब दाद हासिल कयो। फ़कीर ज़ाकिर महमूद कांधड़ो ओलह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त मौला हुसैन उहा हस्ती आहे जेको नबियुनि जे सरदार आमना जे लाल हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हनि मुबारकनि ते सुवार थींदा हुया। जन्नत में नौजवाननि जा सरदार आहिनि। जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में वेंदा हुया त इमाम हुसैन अलैहिस्सलाम पुठी मुबारक ते वेही रहिया। नबियुनि जे सरदार 72 मरतबा सुबहान रब्बियल आला पढ़ियो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम उहा हस्ती आहे जंहिंखे कपिड़नि जा जोड़ा जन्नत मां जिब्राइल अलैहिस्सलाम आणे ॾींदा हुया। जॾहिं त फ़कीर ज़ाकिर महमूद कांधड़ो पारां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी विलादत बासादत जे मौक़े ते केक पिणु कटियो, जंहिंमें इलाइक़े जे सियासी समाजी सरबराहनि ऐं फ़ुक़रा सूफ़ियुनि समेत सहाफ़ियुनि, जंहिंमें नात ख़्वाह फ़कीर मोहम्मद जमाल उजण, ग़ुलाम कादिर शेख, ज़वार कासिम कलड़ो, सहाफ़ी अब्दुल अली मेमन, सहाफ़ी मोहम्मद अली विगियो, रमज़ान रिंद, यूसुफ कासकेली, नादिर अली कलड़ो, मुजीब ख़्वाहवड़, हमीद जोयो ऐं ॿियनि इलाइक़े जे मोअज़्ज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई।